इन्हें पास का हवा दखन लगी पे तो उन्हें का बना लगी यका सांस आए नहीं हो पाल लकड़ा हुआ इनमें घर जका सामान दियो सब सड़ी और अच्छा ता जो छाछा सड़ी हुआ है छाछा को तू एल से जो घर जो को सामान साई बच्चे को कुछ पैसा हुआ कुछ वो भी सड़ी है। अच्छा भला यो को मानू मानू जो बचा मानू बचा थी हुआ बाकी बियो अन टपटारी सड़ी अन कुछ जगह अच्छा भला केतरो जो सामान हो जो ता जो मना जो को जे तो हाल जको हो अंदाज हो को बाकी माने 5 लाख जो हो सामान दे जको हो जो सड़ी अच्छा के बियो केरा पता 4 मतलब घर आदमी एकड़ो बाबा जो 3 बाहर जो घर 4 घरन के बाहर लगी का शे बिना बची मानू जो बचा थी जो सामान सड़ो सब सड़ी पैसा ना पैसा हुआ सड़िया 3 टपड़ सब सड़िया मानू जी बचा करे डबन में बा लगी 12 जो का शे ना बची असां सब कारोबार पे आदमी अचानक पीढ़ी माण्हू आहिनि जेको पोरियो कंदा आहिनि गाॾो लॻाईंदा आहिनि ऐं सॼी पाड़े वारनि खे ख़बर आहे रोज़ कमाईंदा आहिनि पोइ खाईंदा आहिनि न त वेठा हूंदा आहिनि 5-6 घर हिननि जा सड़ी आहिनि ऐं 2-3 लख रुपया हिननि जा पंहिंजी कैश रक़म हुई जेको मनियार के सामान वठी ईंदा आहिनि वापारियुनि जा पैसा उहो बि सड़ी रख थी आहे ऐं तक़रीबन हिननि जो नुक़सानु जेको आहे मुंहिंजे अंदाज़े में 8-10 लख रुपयो थियो आहे का शइ न बची आहे। तव्हां ॾिसंदो कैमरा फेराईंदो ऐं असां मुतालबो इहो ई था कयूं जेके सरहंदी वारा आहिनि असां चवंदा आहियूं इन्हनि ग़रीबनि जी जेका बि हेल्प थी सघे ऐं जेके सरहंदी वारा आहिनि उन्हनि खे असां अपील कंदासीं हिननि ग़रीबनि जी वार कनि ऐं हिननि ग़रीबनि जो जेको आहे जुगो ठही वञे।